एडो प्यार मुखे छोड़ नहीं किथे मुझी घर वारी सां झेड़ो वगैरह ना है थियो न एड़ी त का गाल न कोई बाकी राहिल मां तोसां शादी करण थी चाहियां। व्हाट मुसां शादी ही तू छा चई रही आहे तोखे ख़बर भी आहे हाँ मां जेको कुछ चई रही आहियां बिल्कुल पंहिंजे होश आवास में चई रही आहियां। रूपी तो ये सोचो भी कीअं उन ॾींहुं जॾहिं मां पहिरियों दफ़ो तुंहिंजी तस्वीर ॾिठी तो मूंखे ॾाढो पसंदि अची वियो। मां तव्हांखे ॾिसण खां अॻु कॾहिं बि कंहिं छोकिरे जे लाइ संजीदा न आहियां थी पर यकीन कयो तव्हांखे ॾिसण खां पोइ मूंखे जीअण जो मक़सदु मिलियो आहे। अॻु तमामु घणो लापरवाह हूंदी हुयसि पर तूं मुंहिंजे ज़हन ते अहिड़ो त क़ाबिज़ थी वियो आहीं जो मुंहिंजो ज़हन ॿियो कुझु सोचे ई नथो। पर मां शादीशुदा आहियां ऐं तोखे त ख़बर आहे मां तानिया सां केतिरी मोहबत कंदो आहियां। ऐं मुंहिंजी मोहबत जो छा थींदो जेका मां तव्हां सां कंदी आहियां। पोइ तोखे कंहिं चयो त मूंसां मोहबत कर पोइ तव्हां तानिया सां छो मोहबत कंदा आहियो। दिलि जे आॾो हर कोई बेवस ऐं लाचार हूंदो आहे। छा कयां हिन दिलि जेका सिर्फ़ु तो लाइ धड़के पई। केॾा कयां इहे अखियूं जेके तोखे ॾिसण खां सिवा हिकु पल बि नथियूं रही सघनि। जज़्बाती डाला ॻाल्हाइण सां मूं ते को बि असर न थींदो। यकीन कयो मूं ते मां को डायलॉग न पर सच्चे दिलि सां तव्हांखे चाहियां थी। तव्हां सां मोहबत कयां थी। मां तुंहिंजी हिन ॻाल्हि जो कहिड़ो जवाबु ॾियां। मूंखे त कुझु सम्झ में नथो अचे। मूंखे का बि जल्दी न आहे तो मूंखे आराम सां सोचे जवाब ॾिजो। हाणे त तव्हांखे मुंहिंजी ड्रेसिंग ते कोई एतराज़ न आहे। न न बिल्कुल भी ना। तू हिननि कपड़नि में माशाल्लाह ॾाढी प्यारी थी लॻी। काश जेकॾहिं मां पहिरां खां ई अहिड़ी ड्रेसिंग वेयर कंदी हुजां त उहा नौबत न अचे हा जेका उन ॾींहुं तव्हांजे घर में आई। चवंदा आहिनि त जेको कुझु बि थींदो आहे बहितरी जे लाइ थींदो आहे। तोखे जेका शइ पसंदि आहे मां उहा हर शइ करण जे लाइ तयारु आहियां। प्लीज़ मूंखे पंहिंजे पाण खां परे न कजो। मां कॾहिं बि तोखे पंहिंजे पाण खां हरगिज़ परे न कंदुसि। तुझे मुर्कन जो न हिसाब मुखे छोड़ नहीं एडो प्यार मुखे छोड़ नहीं है एडो प्यार मुखे छोड़ नहीं। मुंहिंजी ज़िंदगी जो हाणे इहो ई मक़सदु रहियो आहे त मां तोखे हासिल कयां। मां तोखां सिवा नथी रही सघां राहिल। मां तोसां शादी करे पंहिंजी ज़िंदगी संवारण चाहियां थी। हिकड़ी खुशखबरी आहे। कहिड़ी? रूबी शादी जे लाइ राज़ी थी वई आहे। ठीकु आहे पोइ तूं उनमें एतिरो ख़ुशि छो थी थी? ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुंहिंजी बेस्ट फ्रेंड आहे। मूंखे ख़ुशी न थींदी त पोइ कंहिंखे थींदी। मुंहिंजी बि विश आहे त मुंहिंजी फ्रेंड जो घर जल्द खां जल्द आबाद थी वञे। इहा ॻाल्हि तोखे रूबी पाण ॿुधाई आहे?
हाँ। पोइ हू कंहिंसां शादी करे रही आहे? फिलहाल त हुन मूंखे अहिड़ो कुझु बि नाहे ॿुधायो। ख़ैर, हाणे राति काफ़ी थी वई आहे, लाइट्स ऑफ कर त पाण सुम्हूं। मम्मा 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 हेलो हेलो। हाँ रूबी। तानी तानी मां ॾाढी परेशान आहियां। छो? छा थियो आहे? एतिरी परेशान छो आहीं? मम्मा बेहोश थी वई आहे। मम्मा कंहिं बि ॻाल्हि जो जवाब नथी ॾिए। मां ॾाढी परेशान आहियां, मां छा कयां? ठीक आहे, तूं परेशान न थी। मां ऐं राहिल हाणे ई अचूं था, तूं हौसलो कर। हाँ तानी, तू जल्दी अच। हाँ, बस हाणे ई असां अचूं था। मम्मा 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 बस कर रूबी, अल्लाह जी मर्ज़ी जे अॻियां कंहिंजो बस हलंदो आहे। सब्र कर। तानी, मां ॾाढी अकेली थी वई आहियां। अरे जरी, असां आहियूं न, तोखे अकेलाई जो एहसास कॾहिं बि थियण न ॾींदासीं। हाँ, का बि ॻाल्हि हुजे या को कमकार हुजे, असांखे ज़रूर ॿुधाइजो। असां तव्हां सां गॾु आहियूं। तानिया, हाणे हलजे। हाणे हू वीचारी सॼी ज़िंदगी अकेली कीअं रही सघंदी? हाँ, अकेले ज़िंदगी गुज़ारण अज़ाब खां घटि न आहे। तानिया, रूबी जो को भाउ वग़ैरह नाहे छा? हिकिड़ो भाउ अथसि, ॿाहिरि कंहिं मुल्क में रहंदो आहे। बस हू घर जो ख़र्च मोकिलींदो रहंदो आहे। पोइ ही कंहिंसां रहंदी? अकेली छोकिरी आहे, घर में अकेली कीअं रहंदी? इहो त मां बि सोचां पई। तानिया, तूं जेकॾहिं चाहीं त उनखे हिते घर में घुमंदी रहंदी त उनजी दिलि बहलंदी रहंदी। इहो ई बहितर आहे। तव्हां अचो अचो। मां पंहिंजे घर वञी रहियो हुयुसि, तव्हांजे घर जो दरवाज़ो खुलियल ॾिठमि। घटि में घटि राति जो घर जे दरवाज़े जो त ख़्यालु रखंदी कर। बस दरवाजे ॾांहुं मुंहिंजो ध्यानु ई न वियो। चङो, मां हलां थो, दरवाज़ो बंदि करे छॾिजे। मूंसां हिते वेह न, मूंखे ॾाढो ख़ौफ़ थो थिए। अकेलाई ॾाढो वॾो अज़ाब आहे ऐं ईअं सम्झ त मां हिन अज़ाब में जी रही आहियां। छा
मूंखे तुंहिंजो सहारो नथो मिली सघे। चरनि वारियूं ॻाल्हियूं न कर। मां पाण खे तब्दील कयो आहे कि सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे लाइ। मां वञा थो। तानिया मुंहिंजो इंतज़ार कंदी हूंदी। मां बि त तुंहिंजो इंतज़ार करे रही आहियां। तूं इहो छो नथी सम्झे त तानिया तुंहिंजी सहेली आहे। उनखे हिननि ॻाल्हियुनि जी ख़बर पवंदी त हू छा सोचींदी। मां मञा थी त तानिया तोसां बेइंतहा मोहबत करे थी, पर हू कॾहिं बि तोखे औलाद जहिड़ी नेमत नथी ॾेई सघे। इहो तोखे कंहिं ॿुधायो? तानिया ख़ुदि ॿुधायो हुयो। तुंहिंजो एतिरो वॾो कारोबार आहे, केरु आहे तुंहिंजे पुठियां जेको हिनखे संभालींदो? साल जी मोहबत ई सभु कुझु न आहे। हुन में औलाद पैदा करण जी सलाहियत ई न आहे। मां तोखे औलाद ॾेई सघां थी जेका तुंहिंजो नालो ज़िंदा रखी सघे थी। माण्हू औलाद जे लाइ सिकंदा आहिनि ऐं तूं औलाद जे मामले में बिल्कुलु बि संजीदा न आहीं। मां ई इहा कमी पूरी करे सघां थी। तुंहिंजे घर खे मां ई मुकमल करे सघां थी। छा मूंखे तुंहिंजो सहारो नथो मिली सघे? मां मञा थी त तानिया तोसां बेइंतहा मोहबत करे थी, पर हू कॾहिं बि तोखे औलाद जहिड़ी नेमत नथी ॾेई सघे। साल जी मोहब्बत ही सब कुछ ना है, उन में औलाद पैदा करण जी सलाहियत ही ना है। मां तोखे औलाद ॾेई सघां थी। हे वठो चा। राहिल, राहिल, राहिल। ओ, तू अची वई? मां त काफ़ी देर खां तव्हांखे आवाज़ ॾेई रही आहियां, पर तव्हांजी त ख़बर ई न आहे। कंहिंजे ख़्यालनि में गुम आहियो? का प्रॉब्लम आहे छा? न न, को प्रॉब्लम कोन्हे। थकी पियो आहियां न, इन करे थोरो अपसेट आहे। हे वेठो, चाह पियो, थकावट लही वई। हेलो जी, डॉक्टर अयाज़ कहिड़ा हाल आहिनि? हाँ हाल ठीक है। राहिल, मां कुछ ॾींहंनि जे लाइ इस्लामाबाद पियो वञां, सोचियमि त तोखे इत्तला करे छॾियां। इस्लामाबाद? को ज़रूरी कमु आहे छा? हाँ, कुछ ज़रूरी कमु निकिरी आयो आहे, तंहिं करे वञां पियो। अच्छा, पोइ कॾहिं तव्हां वापसि मोटो? हाँ, कुछ ॾींहं त लॻंदा। ठीकु आहे, टेक केयर। ओके ओके, अल्लाह हाफ़िज़। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। वालेकुम अस्सलाम। राहिल, ही आहे मुंहिंजी फ्रेंड रूबी। छा कयां हिन दिलि जेका सिर्फ़ तोला धड़के पई? केॾा कयां इहे अखियूं जेके तोखे ॾिसण खां सिवा हिकु पल बि न छुड़ाई सघनि? तव्हां सां मोहबत कयूं था,
राहिल, मां तोसां शादी करण थी चाहियां। राहिल, हाणे रूबी जी जिम्मेदारी तव्हांजे मथां। छा मतलब? मूं कुछ समझो नहीं। ॾिस न, हिन जो असां ॿिन्ही खां सिवा हिते को बि नाहे, त पोइ हिन जी शादी जो बंदोबस्त बि असांखे ई करणो पवंदो। तव्हांखे को बि मुनासिब रिश्तो नज़र में अचे त पोइ तव्हां हा करे छॾिजो ऐं रूबी खे को बि एतराज़ न थींदो। मां बना कीअं कंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो करे सघां? फ़ैसिलो त तव्हांखे ई करणो आहे। छा मतलब? मुंहिंजो मतलब आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ही छोकिरी ज़ात आहे, पंहिंजो रिश्तो पाण त न ॻोल्हींदी। ठीकु आहे, जेको कंदो अल्लाह कंदो, ऐं अल्लाह रहम करण वारो, बहितर करण वारो। अमान हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां रूबी थी ॻाल्हायां। मूं वटि नंबर सेव आहे तव्हांजो। नंबर वांगुरु मूंखे बि पंहिंजे दिलि में सेव करे छॾियो न। मां इंतज़ार में आहियां। रूबी, जेको तव्हां चाहियो था वो मुमकिन न आहे। कुछ भी ॾुखियो न आहे। मोहब्बत हर मुश्किलात खे आसान करे छॾींदी आहे। मां तानिया खे फेस करण जी ताक़त नथो रखां। छो? डिॼी थो तानी खां? ॻाल्हि ॾुजण जी न आहे, वाइदन ऐं एतबार जी ॻाल्हि आहे। उनजो ऐं मुंहिंजो एतबार जो रिश्तो आहे ऐं मां उनजे एतबार खे धोखो नथो ॾियणु चाहियां। ठीक है रूबी, मां तोसां बाद में थी ॻाल्हायां। छा ॻाल्हि आहे? तव्हां एतिरा उदास छो आहियो? ऐं ही मिठाई छा जी आहे? ऑफिस में क्लर्क खे पुट ॼायो आहे। ही उनजी मिठाई आहे। त इहा ॻाल्हि आहे, हुनजे पुट जो ॿुधी तव्हांखे औलाद जी यादि आई हूंदी। राहिल, मां तव्हांखे औलाद न ॾेई सघी आहियां त मूं वटि सॉरी जे अलावा ॿियो कुझु बि न आहे तव्हांखे ॾियण जे लाइ। जल्दी मूंखे ॿुधाए, हिते इमरजेंसी में छो घुरायो अथई? तोखे इहो एहसास ॾियण जे लाइ त मां हिते अकेली आहियां। मां हाणे हलां थो, किथे तानिया न अची वञे। तानिया हिते न ईंदी। मां हींअर हुन सां फ़ोन ते ॻाल्हायो आहे। रूबी, रूबी प्लीज़ ट्राई टू अंडरस्टैंड। तूं जेको मूंखां चाहीं थी उहो मूं लाइ नामुमकिन आहे। पोइ मिठाई जो दॿो घर खणी आए त मायूस छो हुए? घड़ी खन लाइ सही। तोखे औलाद जी कमी त महसूस थी हूंदी न? पोइ ॿुधाए, मां छा कयां? मूं सां शादी कर। तूं इहो छो नथो सोची त तानिया कॾहिं बि मां नथी बणिजी सघे? मां तोखे इहा नेमत ॾेई सघां थी। जेकॾहिं
औलाद जे करे तुसां शादी करनी पवंदी त पोइ तानिया खां इजाज़त वठी शादी कंदुसि। तानिया तोखे कॾहिं बि इजाज़त न ॾींदी। फिलहाल असां शादी करे था छॾियूं, उन खां पोइ तानिया खे ॿुधाए छॾींदासीं। मुंहिंजी मोहब्बत जो क़दुरु कर। जेकर मूंसां शादी नथो करे सघीं त पोइ मूंखे घुटो ॾेई मारे छॾ। तुंहिंजी बि जान छुटी पवंदी ऐं मूंखे बि आराम मिली वेंदो। बेचारी रूबी जे त क़िस्मत ही ख़राब आहे। भाउ जहिड़ो अथसि तहिड़ो आहे न, ऐं मां बि बेचारी अल्लाह के प्यारी थी वई। हेॾी सारी ज़िंदगी बेचारी कीअं गुज़ारींदी? ईअं वेठी वेठी त हू शादी जी उमिरि ही गुज़ारी छॾींदी। आंटी त काफ़ी भेरा हुनखे सम्झाईंदी हुई, पर हुन वक़्तु रूबी हुनजी ॿुधी न। ख़बर न आहे हाणे हुनजे नसीब में छा लिखियलु आहे। बस हाणे कुछ न चओ, मूंखे बेसहारो करे न मार। मां इंतज़ार में आहियां। कुछ भी ॾुखियो न आहे। मोहब्बत हर मुश्किलात खे आसान करे छॾींदी आहे। कोई मिठाई जो दॿो घर खणी आए त मायूस छो हुआ? घड़ी खन लाइ सही। तोखे औलाद जी कमी त महसूस थी हूंदी न? तूं इहो छो नथो सोचे त तानिया कॾहिं बि मां नथी बणिजी सघे। मां तोखे इहा नेमत ॾेई सघंदी। ख़बर न आहे ही काॾे वई? हूअं त ॿुधाई वेंदी आहे, अॼु ख़बर न आहे काॾे वई। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।